या पंहिंजे मुर्शिद खे चई हे मामिलो आ मुंहिंजे लाइ दुआ फरमायो या को ॾस ॾियो त जेकॾहिं कंहिं नेक शख्स या उन जे मुर्शिद या कंहिं भलारे माण्हू चयो बचा हे कम वञी कर पोइ उन जो न अॻु में कयल हूंदो आहे चवंदा साईं इहो त मूं 3 दफ़ा अॻु में कयो आहे छा चवंदा इहो त मूं 3 दफ़ा अॻु में करे छॾियो आहे कम कोन थियो आहे उनखे अंदाज़ो न आहे त तुंहिंजी निगाह अखरनि ते आहे लेकिन तुंहिंजी निगाह उहा कान्हे का त मथो तकदीरूं केर मिटाए रहियो आहे मसलन के पेट में सूर आ दलील अञा मजबूत दिया महबूबे सुबहानी वटि हिकिड़ो शख्स आयो दाह कंदो पेट में सूर पेट में सूर पेट में सूर पाण वॾे आवाज़ सां सूर इखलास पढ़ियो पेट जो सूर छॾे वियो हमराह वञी ॻोठ में ऐलान कयो त पेट जे सूर जो नुस्ख़ो खणी आयो हां कंहिंखे पेट में सूर पियो आयो अचे उन ते सूर इखलास हिकिड़ो दफ़ो न 50 दफ़ा पढ़ी पर सूर पेट जे न छॾियो सोने महबूबे सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जे दरबार में अर्ज़ कई साईं कल मूंखे पेट में सूर हुयो तव्हां हिकिड़ो दफ़ो सूर इखलास पढ़ी मुंहिंजो दर्द ख़त्म थी वियो अॼु मूं त हमराह खे सूर हुयो 50 दफ़ा सूर इखलास पढ़ी दर्द छॾियो त कोन पर ईअं पियो लॻे त हमराह अञा वटबो थो वञे छा क़ुरान में फ़र्क़ु अची वियो छा महबूब सुबानी फरमायो क़ुरान शिफ़ा है क़ुरान रहमत आहे इन में कोई शक न आहे पाण फरमायो पर फ़र्क़ु इहो कुरान त शिफा आहे कुरान त रहमत आहे पर पढ़ण जे लाइ ज़ुबान ऐं दिल त अब्दुल कादिर जीलानी वारी हुजे न ये मुझो इन सजण साईं जे दीवाने जो ही जुमलो याद कजो कॾहिं भी को नेक शख्स तव्हां के भले अहिड़ी शइ ॾसे त बाबा जे हे तू मितेरो वञी खा तुंहिंजे पेट जो सूर ख़त्म थी वेंदो त इहो न सोचजां त मूंखे मितेरे माई त पियो आहे इहो न सोचजां इहो न हज़रत पीर मिठा से रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदा हुया त पीर भलाया वैसा भला आखे वैसा भला भरवसो रख इंशाअल्लाह ताला भले तोखे उन चिबड़ माई सूर पियो हुजे पर जे अल्लाह जे कंहिं नेक बाने चयो वञी खा उहो खाईंदे त इंशाअल्लाह तुंहिंजो सूर ख़त्म थी वेंदो छो त कलम जनी जे हथ में से जे करमुकन कलम जनी जे हथ में अदा से जे करमुकन मेटे अंग अगियां बारे ब्या लिखन निगाह करे पनो सो पढ़न जैसा पसण थे पीरीअ जो हज़रत ख्वाजा मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारो गाल कया संदन जो गुलाम नालो हाफिज मेहरुद्दीन कुरान करीम जो हाफिज नाहे अखन खां नाबीना हाफिज मेहरुद्दीन गुलाम सोने कंहिंजो मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारे जो संदन जो दीवानो आ सफर में गॾु वेठो आ बेड़ीअ में वेठा जॾहिं बेड़ी दरियाए झिलम में हलण लगी थोरो बेड़ी हली त मुर्शिदन के अर्ज तो करे मुझा साईं ए दरियाए झिलम हेठ केतिरो गहरो आ केतिरो हेठ घणो आ ख्वाजा मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारे चयो हाफिज ऐ मेहरुद्दीन मुखां छा लाथो पुछी पाण छो नथो लही ॾिसी मुखां छा लाथो पुछी पाण लही छो नथो ॾिसी मुरीद देर न कई इएं न चई त मुंहिंजा साईं मां त अखियुनि खां नाबीन आहियां मां कीअं अंदर लहां मां कीअं वञी लही ॾिसां इएं कोन चई मां त अणतारू हां अमड़ जे पेटां नाबीन आहियां मूंखे दरिया लोढ़े छॾींदो न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओॾां ख्वाजा मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारे फरमायो पाण छो नथो ॾिसी त जेको नाबीन मेहरुद्दीन बेड़ीअ में हुयो
हुयो उन अल्लाह अकबर चई करे पंहिंजे पाण खे दरिया जहलम जे अंदर उछलायो, गुम थी वियो। संदन जो गुलाम ॿियो खलीफ़ा जावेद गालिबन नालो आहे, उहो वेठो हो छिरक भरे चवे थो मुंहिंजा साईं हो त नाबीन हुयो, हो त वेचारो अणतारू हुयो। हाणे इन जो छा थींदो त मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारे मुर्की चयो, जॾहिं तूं किनारे ते पहुची त पोइ उन खां पुछजा त तुंहिंजो छा थी वियो आहे। हा मुंहिंजा यार, मां अर्ज कयां, चरियो माण्हू नाराज़ न थीजो। फ़ैसिलो अकुल ऐं इश्क जो हूंदो आहे, अकुल ऐं इश्क जो सदाईं जहिड़ो हूंदो आहे। अकुल खे जेको हावी रखंदो आहे उहो दुनिया में पियो लुॾंदो ऐं कुॾंदो आहे, पर जेको अकुल खे पोइते करे थोरो न इश्क खे जॻह ॾींदो आहे उहो रोंदे रातिनि जूं रातियूं ॾींहंनि जा ॾींहं गुज़ारींदो आहे। खुदा करे शल तव्हां असांखे इश्क जो ज़रड़ो नसीब थिए। ख्वाजा मेहरुद्दीन नाबीन दरिया जहलम जे अंदर, दरिया जे मथा जहलम जे मथा बेड़ी हली रही आ। जीअं हुन पार पहुता, जीअं हुन पार पहुता बेड़ी किनारे ते लगी, ओ नाबीन मेहरुद्दीन अगे तैयार बीठो आ, न रुगी तैयार बीठो आ, पर कपड़े जी कुंडब पाणीअ में आली कान थी आ। कुंडब आली कान थी आ। त उन जावेद जेको गुलाम हुयो, मेहर अली शाह फरमायो हाणे इन खां पुछ त तूं कीअं पहुतो हई। जॾहिं जावेद उन खां पुछो त उन नाबीन जेको जवाब ॾिनो उहो ॿुधायांव। अमला वाले पार हो जांदे बे अमले गोते खांदे, अमला वाले पार हो जांदे बे अमला गोते खांदे, गुलाम फरीदा डुबण नहीं देंदे, होंदे कामिल पीर जिन्हां दे। गुलाम फरीदा डुबण नहीं देंदे, होंदे कामिल पीर जिन्हां दे। अज़ीज़ान मन कहे अल्लाह जे कामिल सां जेकॾहिं निस्बत बानो लाईंदो आ त उन जो मुंहिंजो रब बेड़ो पार फरमाईंदो आ। उहो मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारो जेको पंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो कीअं दीदार कंदो आ। हाणे चढ़ी आयो आ शहर मथां, इहो शहर चई पोइ वरी ॻाल्हि खे खणा त ख्वाजा मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारे मुंहिंजे आका करीम जे लाइ पंहिंजे निस्बत पंहिंजे अक़ीदत जा गुल निछावर कंदे छा फरमायो। किथे मेहर अली किथे तेरी सना, गुस्ताख अखियां किथे जालड़ियां, किथे मेहर अली किथे तेरी सना। इस जाननो मैं जाना खाते जान जहान खा। इस जाननो मैं जाना खाते जाने जहान खा। सच आखा ते रब दी मैं शान खा, सच आखा ते मैं रब दी शान खा। चित शान भरिया हन मद भरिया, किथे मेरे अली किथे तेरी सना।
बस मौजू कोनो चढ़ी आए सुते अर्ज पे कयम नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में मुझे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो मता तवा खां विसरी वयो हुजे हुजूर फरमायो दियो खबर दुनिया जे अंदर सब खां वधीक गुनाह जो कम कहिड़ो आ जेको अल्लाह के पसंद ना है सब खां वधीक नेकीअ जो कम कहिड़ो आ जेको मुझे अल्लाह के सब खां ज्यादा वणंदो आ सहाबा जवाब दिनो वल्लाहु आलम व रसूलुहु अल्लाह जाने ऐं अल्लाह जो महबूब जाने मुझे मदीने जे मीर फरमायो त पो अल्लाह जा बानो गौर करे बुधो तमाम सहाबा मुतवज्जह थी वया मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो कहीं शख्स भी कहीं इंसान जे दुखायल दिल के सुकून पहुंचायो पंहिंजी का बि लालच का न हुई पंहिंजो को मकसद को न हुयो पंहिंजो को मतलब को न हुयो अल्लाह जे रज़ा जे खातर कहीं दुखायल जो दुख दूर कयो कहीं परेशान हाल जी परेशानी दूर कई को दिली तौर ते परेशान वेठो हुयो उनखे खुशी ॾिनी मुझे मदीने जे मीर फरमायो इन हिकड़ी खुशीअ जो सवाब मां मुस्तफा तो ॿुधायां त ॼणो हुन पंहिंजे हथ सां 100 दफ़ा काबतुल्लाह के तमीर करे छॾियो तवज्जह कर मुसलमान हिकड़े काबे जे खिलाफ ते अरबे रुपया पाकिस्तान जा खर्ची नहन काबे जे खिलाफ ते मुझे मदीने जे मीर फरमायो त जेकॾहिं कंहिं दुखायल जो दुख दूर कयई कंहिं परेशान हाल जी परेशानी दूर कयई को मुश्किल में फाथो पियो हो पंहिंजे मकसद ला न पंहिंजे मतलब जे ला न पंहिंजे नफ्स के राज़ी करण जे ला न अल्लाह अल्लाह जे रसूल जे रज़ा जे ला जे न उन जी मुश्किल के आसान कयई मुझे आका फरमायो 100 दफ़ा काबतुल्लाह शरीफ ठाहण जे तो रब तुझे आमाल नावे में सवाब लिखाए हाणे जवाब दे मुसलमान नमाज पुजंदी जवाब दे बेशक नमाज सुहिणो अमल आहे फर्ज़ आहे रोज़ो ज़कात हज फर्ज़ आहे लेकिन याद रखी छॾ इन्हनि सभिनी फर्ज़नि खां वॾो फर्ज़ कहिड़ो आहे इंसान ज़ात जी ख़िदमत करणु इंसान जी इज्जत करण छो त ही इंसानी जेका सूरत आहे इन में वॾो राज आहे वक्त महदूद आहे मौज़ूअ ते मोटी अचणो आहे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो दुनिया में सब खां वॾो गुनाह जेके अल्लाह जी ज़ात पंहिंजे कुदरत में इंतहाई बुरो समझंदो आहे कहिड़ो आहे मुंहिंजा आका ख़ुदा ॼाणे ख़ुदा जो महबूब ॼाणे मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो याद रखो पंहिंजे नफ्स के राज़ी करण जे लाइ पंहिंजे दिल के खुश करण जे लाइ जेकॾहिं कंहिंजे दिल के ॾुखायई कंहिंजे अखिड़ियुनि मां लुड़क वही पिया मुझे आका फरमायो इन जो इहे गुनाह समझजा ॼण 100 दफ़ा तो काबतुल्लाह के हथनि सां शहीद करे छॾियो आहे ड्रिज खुदा जा बान्हा कंहिंजी दिल आज़ारी न कर वॾी विलायत इहा थई त कंहिंजो हक़ तलफी न कर कंहिंजो हक़ न खा कंहिंसां नाजाइज़ी न कर कंहिंसां नाइंसाफ़ी न कर गुनाहगार हई न अल्लाह बख़्शणहार वेठो खतादार हई मुझो रब खतऊ मुहाफ करण वारो वेठो आ नमाज में कमी कई थई रोजन में कमी कई थई ज़कात ॾियण में कमी कई थई हज में सुस्ती कई थई मौक़ो मिलियो थई जिंदगी थई रोई चौंदे या अल्लाह ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है रोई हथड़ा खण दे कोई शक ना है रब कुरान करीम में फरमायो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह मां अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न थियो भले तहां जा गुनाह पहाड़न जेड़ा थी वञन इन्नल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ बेशक अल्लाह सभनी गुनाहन जो बख्शींदड़ इन्नहु हुवल गफूरुर रहीम अल्लाह रुगी बख्शींदड़ ना है खुदा बख्शण सां गॾु रहम करण वारो भी आहे लेकिन जेको मुझो अल्लाह गुनाह न बख्शींदो आ उहे कहिड़ा गुनाह हन उहे इहे हन अगर कंहिंजो हक़ खाधो थई मुझो रब माफ न कंदई
सजी उम्र काबे जे आॾो वेठो हुजे, अगर कंहिंजी दिल आज़ारी कई थई मुझो अल्लाह मुआफ़ न कंदई, अगर कंहिंजो बनो सेरियो थई मुझो खुदा मुआफ़ न कंदई, अगर कंहिंजो खातो फेरियो थई मुझो अल्लाह मुआफ़ न कंदई, अगर कंहिंजी दिल खे तकलीफ़ ॾिनी थई पाण खे खुश रखण जे लाइ मुझो रब मुआफ़ न कंदई। मुझे मदीने जे साईं फरमायो सजी जिंदगी कुरान पढ़, सजी जिंदगी रोज़ा रख, पर ॿिए जो जेको हक़ खाधो थई जेसी उहो तोखे मुआफ़ न कंदो तेसी मुझो रब भी तोखे मुआफ़ न कंदो। भुलिजी विया आहिनि उहे शख्स जेके रुश्वतुनि जा अंबार वठी चवनि था रमज़ान में मदीने वेंदासीं, उम्रो करेंदासीं, गुनाह माफ़ थी वेंदा। भुलिजी विया आहिनि उहे शख्स ग़रीबनि जा हक़ खाई, ग़रीबनि खे तंग करे, ग़रीबनि जूं ज़कातूं खाई, ग़रीबनि खे परेशान करे वञी हज करेंदासीं। नबी सुणे जो फरमान आहे त उहो अमर जे पेट मां नओं थी आयो, बेशक मुंहिंजे महबूब जो फरमान आहे, पर मुंहिंजे मुस्तफ़ा जो इहो बि फरमान आहे त अमर जे पेट मां पाक उहो थींदो हज जी उम्र खां बाद जंहिंजे मथां कंहिं ॿिए जो कर्ज न हूंदो। याद रखी छॾ मुसलमान, अगर ॿिए जो कर्ज हूंदो हिकिड़े मिंट लाइ सोच त सही त मुस्तफ़ा जे आॾो बूथ कहिड़ो खणी बीहंदासीं। अल्लाह जे दरबार में काबतुल्लाह जे साम्हूं कहिड़ो कंध खणी बीहंदासीं त या अल्लाह राजन जा हक़ खाई गुनाह बख़्शराइण आयो हां, रसूलुल्लाह जे हुजूर में सलाम पेश करण वक्त हया न थींदो त मुंहिंजा महबूब सलाम करण आयो हां। हे त लजादार नबी आ, हे त पर्दे रखण वारो महबूब आ, मुंहिंजो अल्लाह सत्तारुल उयूब आ, ढके रहियो आ, पर जे काबे जे साम्हूं मुंहिंजो रब चवे निकिर मुंहिंजे काबे मां, हज़ारनि जूं दिलियूं रंजाए आयो है तो जवाब दे कहिड़ो कंध खणी उते बीहंदासीं। जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मां मुस्तफ़ा जे रोज़े ते सलाम उराइण वारा मुंहिंजे उम्मत जा हक़ खाई आयो है, कहिड़ो कंध खणंदासीं। ऐं मुस्लमान खुदा जे वास्ते ॿिए जो हक़ न खा, ॿिए सां ज़ुल्म न कर, ॿिए सां ज़्यादती न कर, ॿिए सां नाजाइज़ी न कर, ॿिए जी दिल खे न दुखा। जेकॾहिं इबादत में कमी कोताही आहे त मुंहिंजो अल्लाह मुआफ़ करण वारो आहे, मुझो खुदा मुआफ़ करण फरमाइंदो। अचो त पंहिंजे ज़िंदगी जे इन अहम मोड़ ते, इन अहम मौज़ूअ ते गौर कयूं। सुबुह खां वठी शाम ताईं त मूं कंहिंजो हक़ त न खाधो आहे, अगर खाधो आहे त वक्त थई वञी ॾेई थो सघी त वापसि ॾे। अगर कंहिंजी बकरी चोरी कई थई नथो ॾेई सघी, ॾिसी थो त चोर हुयुसि खाई वियुसि, मेंह चोरी कई हुयमि खाई वयुसि, हेतिरा ॾोह कया अथमि हज़म करे छॾियमि, हाणे त वापसि करण जी ताक़त नाहे त मुंहिंजे अल्लाह दड़ो खोले छॾियो अथई। हिकिड़ो दफ़ो उन जे अंगण ते हली वञी चईंसि त मूं हे ॾोह तुंहिंजो कयो आहे, अल्लाह जे ख़ौफ़ में आयो हां, मूंखे ॾोह जी माफ़ी ॾे। मुंहिंजो रब तो फरमाए ओ तोखे फर्श ते माफ़ी ॾींदो, मां अल्लाह वरी मलाइकनि खां तुंहिंजे ॾोह जे जॻह ते सवाब लिखाए छॾींदो। मैं एदी माफ़ी आहे मुंहिंजे रब जे दरबार में, पर मुंहिंजा दोस्त ॿिए जो हक़ नाहे खाइणो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जी ज़ात शलतो असांखे हक़ ऐं सच ते ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ त मां थोरो शुक्र ते ॻाल्हायां ऐं थोरो रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे उन जे इस्तक़बाल ते ॻाल्हायां। चरियो माण्हू आहे मौज़ूअ जी ख़बर न पवंदी आहे, बसि अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो। तव्हां दिलि खोले मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ो त जन जो जलसो आहे उन्हनि खे बि ख़ुशी थिए त मुंहिंजे मुस्तफ़ा जा दीवाना आया जन दुरूद पढ़ियो त हीअ ज़मीन जो टुकड़ो टुकड़ो बि अल्लाह जे दरबार में दुआ घुरे। छो त जॾहिं ज़िक्र ऐं दुरूद थींदो आहे त रहमत जो नुज़ूल थींदो आहे। सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये गौर सां ॻाल्हि ॿुधजो। अल्लाह जो नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम नालो याद कजो मुंहिंजा सादड़ा मुसलमान भाइरो। नालो छा वरतुम? अल्लाह जो नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम, जेके अल्लाह जे ज़ात वॾी बादशाही अता करे छॾी हुई।
उन बेनियाज़ रब जे सुणे नबी एडी बादशाही जे बावजूद जरा उन जे जिंदगी ते हिकड़ी झलक विझा जरा गौर कजा मुसलमान बिन एकड़न बनीअ ते नाज करण वारा आरजी कुर्सी ते कंध खे टेड़ो करे हलण वारा करोड़न जे मथा पांजे पाण के दुनिया में सुपर हिट समझण वारा हजरत सुलेमान अलैहिस्सलाम के अल्लाह जे ज़ात बादशाही अता फरमाए। वक्त कोने न त तफसील में वञा हर नबी के अल्लाह हिक दुआ जी इजाजत दिनी। हजरत सुलेमान घुरी छड़ी मौला बादशाही ने रब चैस खड़ अजीजा ने मन हजरत सुलेमान अलैहिस्सलाम बादशाही दुनिया जे मथा करण वारो जे तख्त खे दे परियूं खणी हलाइण वारा ख़बर थो त रात जे टाइम ते छा कंदो हुयो। अखियूं खोल मुसलमान रात जो जॾहिं दुनिया जी हाव माव टरंदी हुई त खजीअ जूं टोकरियूं ठाहींदो हो जंहिंमें खजी विझबी आहे जे टोकरिन में खजी विझबी आहे उहे टोकरियूं ठाहींदो हो वरी पंहिंजो भेस बदलाए बाज़ारनि में वञी विकणंदो हुयो। वरी जेको उन जो मुआविज़ो मिलंदो हुयो पंहिंजे बचनि खे उन मां रोज़ी खाराईंदो हुयो। कन्न खोले बुध मुसलमान तो अल्लाह जा महबूब बाना केडो पाजे रब खां डिजंदा होया। हिकड़ी रात हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जे दिल में ख्याल आयो त मौला तुझी कुदरत केडी न अजीब हिकड़े पासे हेडी वडी बादशाही अता करे छॾई हिकड़े पासे वरी कम कहिड़ो दिनो थई रात जो टोकरियूं थो ठाहियां वक्त मिलण ते विकणी थो अचा उन टोकरिन मां जेके 4 पैसा मिलंदा आहिनि उन्हनि जी रोज़ी बचड़नि खे थो खारायां। चवे त पंहिंजे रब खे थो मौला वाह जी तुंहिंजी कुदरत आहे कहिड़ियूं कहिड़ियूं ड्यूटियूं अता करे छॾियूं अथई। रात गुज़री वई टोकरियूं ठही वयूं जेॾी महिल भेस बदलाए बाज़ार खणी वयो सॼो ॾींहुं वेठो रहियो कहीं भी हिकड़ी टोकरी खरीद कान कई। तवज्जह कर मुसलमान तवज्जह कर मुसलमान कहीं भी हिकड़ी टोकरी खरीद कान कई। निहारी दो रहो अचण वारा ईंदा रहा ॾिसंदा रहा जेके शौक़ सां परे परे खां पंध करे टोकरियूं खरीद कंदा हुया छो त उन टोकरियुनि खे हथ अल्लाह जे नबी जो लॻल हुयो हथ नबीअ जे मां विकिरो थी रहियूं हुयूं दुनिया खां त लिकल हुयो पर रब उन में रहमत जूं उहे लाटू ॾींदो हुयो जो दुनिया दीवानी थी वठंदी हुई। अॼु सॼो ॾींहुं गुज़री वियो कंहिं बि टोकरी खरीद कान कई। शाम जो टोकरियूं वापसि खणी आयो कलाक में टोकरियूं खपाइण वारो सॼे ॾींहं में टोकरियूं कोन खतियूं वापसि खणी आयो। कुंड में वेही दिल में ख्याल थो करे ओ मुंहिंजा बेनियाज़ रब हूअं त टोकरियूं खपंदियूं हुयूं उन्हनि पैसनि मां कुझु वठी करे बचड़नि खे खाराईंदो हुयुसि अॼु टोकरियूं बि कोन खतियूं अॼु बचड़नि खे छा खारायां। मथां ग़ैबी आवाज़ अची रहियो आहे अल्लाह जे तरफ़ खां जवाब मिली रहियो आहे ऐं मुंहिंजा सुहिणा नबी ऐं मुंहिंजा सुहिणा नबी सवाल पियो करी त मूंखां कहिड़ी ड्यूटी मालिक वरिती आहे यादि रखी छॾे तुंहिंजी रोज़ी टोकरियुनि जे मथां नागे तुंहिंजी रोज़ी ॾियण वारो तुंहिंजो परवरदिगार वेठो आहे। मुझे रब फरमायो पंहिंजे सुहिणे नबी खे त तो ख्याल कयो त मां टोकरियूं विकणी ऐं मां रोज़ी बचन खे खाराईंदुसि। अॼु त तुंहिंजूं टोकरियूं बि कंहिं कोन वरतियूं हाणे ॾिस त तुंहिंजे बचन वटि छा आहे ईअं जो ॾिसे त सुभान अल्लाह अजीब अजीब ताम पिया आहिनि। बचन खां पुछे तो किथां आया बाबा मोकिलण वारे मोकिलिया आहिनि ऐं मुंहिंजा दोस्त आवाज़ मिलियो ऐं मुंहिंजा सुहिणा नबी
पंहिंजे इन टोकरनि ते यकीन न कर त खपंदियूं त रोज़ी वठी वेंदुसि। उन रब जे ज़ात ते तवकल कर जेको बिना टोकरनि जे बि रोज़ी ॾियण वारो आहे। ऐं मुस्लमान ॿ ॻाल्हियूं तो असांखे मिलियूं, हिकु त हुस्न हुजई नाज़ न कजा इहो ख़त्म थियण वारो आहे, जवानी हुजई नाज़ न कजा ख़त्म थियण वारी आहे, दौलत हुजई नाज़ न कजा ख़त्म थियण वारी आहे, इल्म हुजई नाज़ न कजा दुनिया में पूरो थियण वारो आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त नाज़ करणो अथई त ख़ुदा जे फज़ल ते नाज़ कजा, मुंहिंजे मुस्तफ़ा जे रहमत ते नाज़ कजा। नाज़ करणो अथई त अल्लाह जे रहमत ते नाज़ कजा, मुंहिंजे मुस्तफ़ा जे निस्बत ते नाज़ कजा। जन खे इहो नाज़ हूंदो आहे उन्हनि खे अल्लाह हिते बि इज़त वारो कंदो आहे त हुते बि इज़त वारो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ये जिंदगी गुजरनी है, गुजरी वेंदी। रमजान मुबारक जो महीनो अचे पियो, दिल चवे थी कुछ लम्हा इस्तक़बालिया रमजान, छो त सॼो ख़ैरात फी सबीलिल्लाह हुई। दोस्तन हमेशा इन टाइम ते मौजू ॾींदा हुआ, पर हिन दफ़े महिरबानी करे चयो फ़कीर खे ढर ॾियोसि, ढर ॾियोसि त असां बि बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे अल्लाह जे रहमत में उम्मीद रखी करे मदीने वारे मीर जे निस्बत सां कामिल मुर्शिद जो तसव्वुर करे मैदान में लही वियासीं। अज़ीज़ाने मन, जंहिं वक्त में हारी या ज़मींदार जे फसल खे पाणीअ जी उञ हूंदी आहे, पाणीअ जी उञ हूंदी आहे, बांदीअ जो टाइम हूंदो आहे, बोरिंगनि जो पाणी कड़ो हूंदो आहे, फसल सुकण जे कंधीअ ते हूंदो आहे। ज़रा गौर कर, उन वक्त में उन हारी ज़मींदारनि खे उम्मीद काॾे हूंदी आहे, जो अर्श ॾे हूंदी आहे। वाह सुकी वया, बांदी थी वई, बोरन जो पानी कड़ो आ, हाणे उम्मीद हिकड़ी आ, छो त फसल में जियापो आ, फसल सुहिणो लहंदो, बचड़न जो रोज़ थींदो, जिंदगी इज्जत जी गुज़ार भी। हाणे हारी हुजे या ज़मींदार, पर जंहिंजी ज़मीन सुकंदी आ, जंहिंजो फसल सुकंदो आ, उन जी निगाह अर्श ते हूंदी आ। छाजे लाइ त केॾी महिल था ककर अचनि, केॾी महिल था ककर अचनि, आसमान ते रुगी नंढड़ी ककरी थींदी आ, हुन जे दिल में उम्मीद पैदा थींदी आ, ककरी वधंदी वेंदी आ, उम्मीद वधंदी वेंदी आ, ख़ुशी वधंदी वेंदी आ, दिल में यकीन थी वेंदो आ। ॼाण ककर कारा थी विया, जॾहिं ककर कारा थी वेंदा आहिनि, वसण जी पक थींदी आ, जेॾी महिल ज़मीन ते ककरनि मां रहमत वसंदी आ, त हारी ज़मींदार जे घरनि में चो ईद जी रात अची वेंदी आ। ईंदी आ न मिठड़ा, छो त ॿियो कोई सहारो न हूंदो आ। ज़मीनुनि जा पाणी, बोरनि जा कड़ा, वाह जूं बांदियूं लॻी पयूं आहिनि, चवंदा मुंहिंजा मौला तुंहिंजा लख अहसान। हा मुंहिंजा अदा, जीअं दुनिया जी ज़मीन आसमान जे रहमत जो इंतज़ार कंदी आ, ककरियूं ॾिसी ख़ुशि थींदी आ, ईअं हिकिड़ी दिल जी ज़मीन आ, इए हिकड़ी दिल जी ज़मीन आ, जंहिंजे सवाबन जे घट हुअण जे करे, गुनाहन जे कसरत जे करे, उहा अल्लाह जे रहमत जी उञारी हूंदी आ। जीअं रजब जो चंड बीहंदो आ, दीवाननि गुनाहगारनि खे पक थींदी आ त ककरी अचे वई आ। रजब गुज़रंदो वेंदो आ, झुड़ वेझो थींदो वेंदो आ, शोबान महीनो ईंदो आ, झुड़ घाटो थींदो वेंदो आ। जीअं शोबान जी 15 जी रात थींदी आ, झुड़ कारो थी वेंदो आ, तूफान अचण शुरू थींदो आ, दीवाननि खे पक थींदी आ त शाम वसे या सुबुह वसे, ख़ुदा जी रहमत जो वसकारो थियण वारो आ।
अज़ीज़ाने मल उहा जेका दिलनि जी दुनिया जेका गुनाहगारन जे करे उन्यायल हूंदी आ उनखे उन रहमत जे हिकड़े हिकड़े कतरे जी उम्मीद हूंदी आ। हल्की हल्की बूंद 15 शोबान खां वसण शुरू थींदी आ जेका हींअर बि वसी रही आ। पर जीअं रमज़ान जो चंड ॾिसबो आ चो वॾ फुड़ो मींहुं वसण शुरू थी वेंदो आ। अल्लाह जे रहमत जो वॾ फुड़ो मींहुं वसण शुरू थी वेंदो आ। जॾहिं वॾ फुड़ो मींहुं वसंदो आ हारनि जे घरनि में ईद थींदी आ, ज़मींदारनि जे घरनि में ईद थींदी आ, वणनि में ईद हूंदी आ, ॿूटनि में ईद हूंदी आ, बाग़नि में ईद हूंदी आ, पखियुनि में झूगार हूंदी आ। छो त अल्लाह जे रहमत वसण जे करे वणनि जा पन धोपी वेंदा आहिनि, बाग़नि मां उञ ख़तम थी वेंदी आ, चइनी पासनि खां चिरचिरा हट शुरू थी वेंदी आ। जीअं रमज़ान जो चंड ॾिसबो आ जवाब ॾे आधी रात जो टाइम हूंदो आ, आधी रात जो टाइम हूंदो आ। ऐलान करण वारो गुनहगार हूंदो आ पर पोइ बि ऐलान कंदो आ ओ रोज़ेदारो अल्लाह रसूल जा प्यारो ओ जन्नत जा हक़दारो तो देर न कयो रोज़े रखण जो टाइम थी वियो आ। अंदाज़ो लगा 11 महीना ॿिया बि आहिनि, 11 महीना ॿिया बि आहिनि। को वॾो मौलवी त आधीअ जो ऐलान करे ॾेखारे त कीअं था पाड़े वारा अची बाह में हथ विझनसि ऐं मौलाना चरियो थी वियो आहे छा थी वियो अथई। लेकिन रमज़ान जे महीने में भले सादड़ो ई ऐलान करे ॿुधण वारो ख़ुशि थींदो आहे, भले नंढड़ो ॿार ऐलान करे ॿुधण वारो ख़ुशि थींदो आहे। छाजे करे ख़ुशि थींदो आहे छो त सभिनी खे ख़बर आहे त रमज़ान जो चंड बीठो आहे, रहमत जो ककर वसण शुरू थी वियो आहे। ऐं मुस्लमान पोइ जॾहिं रहमत जो ककर वसंदो त जन जे न घरनि में पाणीअ जी खोट हूंदी आहे उहे थाम पंहिंजा सिधा करे रखंदा आहिनि त थाम भरिजी वञे। जंहिं इलाइक़े में खोट हूंदी आहे उहे पंहिंजा हौज़नि जा बंद ॿधंदा आहिनि। जिथे मुंहिंजा दोस्त बाराणी ज़मीन हूंदी आहे, जिथे ओठे ते फसल थींदो आहे उहे पंहिंजा खेट संभालींदा आहिनि। ख़बर आहे त इन रहमत जे करे सॼो साल सुख में गुज़ारणो आहे। त पोइ जेके न आशिक़ ऐं दीवाना हूंदा आहिनि उहे बि शोबान महीने खां वठी करे इहे बंद ॿधण शुरू कंदा आहिनि। कीअं शुरू कंदा आहिनि? राति जो तहजुद शुरू कंदा आहिनि, शोबान जे 15 जो रोज़ो रखंदा आहिनि, 2 ॾींहं रोज़ो रखंदा। छा थो करी जे रमज़ान महीने जो इस्तक़बाल पियो कयां, अल्लाह जे रहमत वारो महीनो अची रहियो आहे, इस्तक़बाल पियो कयां। होरिया होरिया ग़रीबन खे ख़र्ची ॾियण शुरू कंदा आहिनि, 5-10 ॾेई विरहाइण शुरू कंदा आहिनि। छा पियो करी जे पाण में आदत थो विझां। छो थो विझी जे जीअं रमज़ान जो चंड ॾिसबो 1 रुपए जो एवज़ 70 रुपया मिलंदो। जीअं चमड़ रमज़ान जो ॾिसबो हिकिड़े नफ़िल जे एवज़ फर्ज़ जो सवाब मिलंदो। जीअं रमज़ान जो चंड ॾिसबो हिकिड़े फर्ज़ जे एवज़ 70 फर्ज़नि जो सवाब मिलंदो। तयारी करण शुरू कंदा आहिनि। छो कंदा आहिनि? छो त मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत अदा कंदा आहिनि। ऐं मुसलमान तयारी कर, हींअर खां पंहिंजे घर में अजीब क़िस्म जे ख़ुशीअ वारो माहौल तयार कर। पंहिंजे घर वारीअ खे ॿुधाए रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे, पंहिंजे बचड़नि खे ॿुधाए रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे। इंशा अल्लाह ताला सहरी जे टाइम ते हीअं कंदासीं, इफ़्तारी जे टाइम ते हीअं कंदासीं। रुगी पंहिंजे लाइ न, रुगी पंहिंजे बचड़नि जे लाइ न, पहिरीं इहो प्लान ठाहे पंहिंजे घर वारीअ सां गॾिजी करे यादि रखी छॾ। जॾहिं पुट पंहिंजे अबे अम्मा सां गॾिजी प्लान ठाहींदो आहे या ज़ाल मुड़ुस गॾिजी प्लान ठाहींदा आहिनि त असां हीअं ख़ैर जो कमु कंदासीं त मुंहिंजो रब अर्शन ते राज़ी थी करे मलाइकनि खे फरमाईंदो आहे हेॾे त निहारियो। ए मलाइको जी मुझा करीम रब चओ पया त मौला है फसादी थई, हे झगड़ालू थई, नज़रा निहारियो त सही अञा मुझे रहमत वारो महीनो पहुतो ई कोने को।
ज़ाले मुड़से अगई इस्तकबाल करे प्रोग्राम ठाहे रहिया हन। गरीबन के वगो वठी दींदासी, इन यतीम के वगड़ो वठी दींदासी, इन बेवह औरत के 8 ॾींहनि जो सौदो वठी दींदासी। इन घर में रोज़ेदार रोज़ो रखंदा हन। हाल इन्हनि जो ग़रीबी आ, पाण भला 8 ॾींहं मुर्गी खाईंदासी, इन गरीबन के 8 ॾींहनि जो सौदो वठी दींदासी। अॼु खां वठी नियत शुरू कर, याद रखी छॾ, सॼे रमज़ान जो प्लान पंहिंजे दिल ऐं दिमाग़ में आण। ज़िंदगीअ जी ख़बर ख़ुदा खे आ, जेकॾहिं मौत बि अची वियो पर इन प्लान जो सवाब क़बर हशर ताईं तोखे मिलंदो रहंदो। मजबूत प्लान ठाहे, याद रखजा, इहो न सोचजा मौलवी सजण साईं जो फ़कीर ॻाल्हि त करे वियो पर मां त ग़रीब हां, मुझे घर में तो खुद के ही कुछ को न हूंदो आ। गौर सां ॿुधजा, जेकॾहिं तो वटि ॿियो कुछ न हूंदो आ त पाणीअ जो वटो त ज़रूर हूंदो। जेकॾहिं ॿियो कुछ भी तो वटि नाहे, समझी तो त मूंखे पाण मिलंदो आ, तॾहिं मां ई मुंहिंजा बच्चा खाईंदा हूं। जेको मिलंदो अथई उन जे लाइ बि इरादो पको करे छॾ त जेको मिलंदो उन मां बि हिसो कढी करे अल्लाह जे मखलूक में तक़सीम कंदुसि त पंहिंजे महबूब जी सुन्नत अदा थी पवे। ऐं मुंहिंजा दोस्त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे रहमत जी ॻाल्हि ॿुधाई। हा, वाह मुंहिंजा मदीने जा घोट, वाह मुंहिंजा मदीने जा साईं। हिकिड़ो ग़रीब शख्स आयो, अर्ज़ करे थो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रोज़ो मुखां टुटी पियो आ, मुंहिंजा आका हाणे छा कयां? मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, या गालिबन ईअं थो चवे त रोज़ो मुखां वयो आ हलियो, या टुटी पियो आ रोज़ो, मुंहिंजा आका कफ़ारो अदा छा कयां? अर्ज़ थो करे त मुंहिंजा आका कफ़ारो अदा छा कयां? हुज़ूर फरमायो 60 रोज़ा रख। अर्ज़ थो करे मुंहिंजा आका मूं में त हिकिड़े जी बि ताक़त कान हुई, 60 किथां रखां? मुझे मदीने जे मीर फरमायो, जे 60 नथो रखी सगी त भला 60 मिस्कीनन खे खाधो खारा। अर्ज़ तो करे मुंहिंजा आका अगर घर में एतरी कुशादगी हुजे हां त इएं ज़रूर कयां हां। मुझे हुजूर फरमायो, वेठो आ। मुझे आका जे दरबार में खजन जो टोकरो तोहफे में आयो। मुझे हुजूर उहा गिफ्ट कबूल कंदे ओ खजीअ जो टोकरो पंहिंजे गरीब गुलाम के ॾेई फरमायो, अचे ही खणी वञी मदीने जे गरीबन में विरहाए आ। टोकरो हथ में खणी चवण लॻो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, महबूबन फरमायो आ त ही टोकरो वञी विरहाया, पर मुंहिंजा आका हिन मदीने शहर जे अंदर मूंखां वधीक त ॿियो कोई गरीब कोन्हे, मूंखां वधीक ॿियो कोई गरीब कोन्हे। मुझे मदीने जे मीर जे रहमत वारे समुंड जोश में छोली खाधी। मुझे आका फरमायो, जे तोखां वधीक को गरीब कोन्हे, वञ पाण वञी खा, पंहिंजे बचड़न खे वञी खारा, तुंहिंजे रोज़े जो कफ़ारो बि अदा थी वियो, मुंहिंजो रब बि तो ते राज़ी थी वियो। उन महबूब जो उम्मती है मुझा मुसलमान भा, उन आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती। दिल ॾाढो चवे थी त अञा तहां सां वेहा, पर मजबूरी आ। ठीक 2:30 बजे खंडूअ खां बि हेठि दोस्तन खे टाइम ॾिनल आ। मां टाइम जो पाबंद हां, ख़बर न आहे छो जो पहिरों दफ़ो हिन ॻोठ लौंग खान राहूजा वारनि अचण में देर कई। 11 बजे जो टाइम हुयो, मां 11:15 बजे पहुची वियुसि। दोस्त असांजे मौलाना शाहनवाज़ वीचारे ॾाढा ऐलान पे कया, दोस्तन खे सॾड़ा कया, पर दोस्तन सुस्ती कई।